सदी कंप्यूटराइज ज़मानो, दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी, सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम। सिंधु दर्शन संगम आहे नौजवान तकनीकी माहिरनि जो। सिंधु दर्शन मेलाप आहे क़ाबिल ऐं मक़बूल फनकारनि जो। पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण, प्रोग्राम करण, ॾिसण हिकु अहिड़ी कोशिश साबित थींदी जेका देश परदेश जे सिंधियुनि खे पाण में मिलाए सघे। सिंधु दर्शन ते तव्हां दर्शन करे सघंदा पंहिंजी संस्कृति, सभ्यता, रीतियुनि ऐं रस्मुनि जो, कला ऐं विंदुर जो। अचो त गॾिजी पाण में ॻायूं ऐं वॼायूं, पंहिंजी कला, साहित्य ऐं ॿोलीअ खे बचायूं। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, ॻायूं वॼायूं, ॿोली बचायूं। जय झूलेलाल। वेझराईअ में मुंबई जे बीजेपी सिंधी सेल जे पद अधिकारियुनि जी घोषणा बीजेपी जे मुख्य ऑफिस वसंत समृद्धि दादर में 7 फरवरी शाम जो 6 बजे कई वई। कार्यक्रम जी शुरूआत चंदा वीरानीअ गणेश वंदना ऐं सिंधियुनि जे इष्ट देव झूलेलाल साईं जी उस्तति खां पोइ टीम पारां मंच ते वेठल श्री मंगल प्रभात लोधा, श्री सचिन शिंदे, श्री अतुल बाटलकर, श्रीमती रश्मि मीरचंदानी, श्री दिनेश टहलियानी, श्री हीरू थारियानी, श्री अजित मन्याल ऐं बीजेपी सिंधी सेल जे सभिनी साथियुनि जो स्वागत कयो। भारत रत्न ऐं सुरनि जी मलिका लता मंगेशकर जी यादि में 1 मिंट जो मौन रखी खेसि श्रद्धांजलि ॾिनी वई। चवंदा आहिनि ज़िंदगीअ जो ॿियो नालो आहे अॻियां वधणु। मतिलबु असांखे राष्ट्र जे भले लाइ अॻियां अची घणेई कम करना आहिनि, जंहिं लाइ किन साथियुनि खे के उहिदा ॾेई कम जी जवाबदारी सौंपण लाइ आदर सां खेनि हिते घुरायो वियो ऐं बीजेपी महाराष्ट्र मुंबई जे नेताउनि हथां खेनि सन्मानित बि कयो वियो। उहिदा सौंपण खां पहिरीं उन्हनि जवाबदारियुनि बाबति सॼी ॼाण श्री मंगल प्रसाद लोधा जी, सचिन शिंदे, अतुल बाटलकर, रश्मि मीरचंदानी, अजीत मन्याल, दिनेश टहलानी ऐं हीरू थारियानी खेनि आशीर्वाद बि ॾिनो। आयल महिमाननि जो शाल पाए, गुलदस्ता ॾेई, लाल साईं जा आहार पाए वॾो स्वागत कयो वियो। उहिदा पाइण वारनि में प्रेसिडेंट लक्ष्मण कनाल जी, सेक्रेटरी सुरेश रोहरा जी, मीडिया कन्वेयर चंदा बिरानी जी ऐं ॿिया केतिरा ई आहिनि। कार्यक्रम जी समाप्ति रितु साजनानी जे आभार प्रकट करण ऐं राष्ट्रगान सां थी। जय झूलेलाल।